Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई अदा नंढा दिए दा वड़ा नहीं खबर है बब्बू रखे बाह नहीं आए यार तो पाचो अंदर साड़े आयो है दा वड़ा कल्लू के एड़ियों पट्टियों पढ़ाए तुम अल्लाह कर सबक याद रहे मां बधन मते पेट्रोल हारे आयो हां इहो त कम थियो भलो पर तो सोदाले भड़ के मर थो मची बी खबर बुधी दई सेठाणी के बल्लू घरा कडी चजो दई हाणे दिस जाए त मचकरन जे गोट के की थी बाह वकोड़े अदा बड़ा चौन था तो सेठाणी बनी घोबाटे घर में पनाह वरतिया न बाबा इयो सजो इश्क जो चक्कर थई इने दूहे के ब हुकू देणो ने आई ममण मचाइणो आ समझी तो न समझी सदा वड़ा हाणे मश्कर जे गोठ के तपाई का केर भी बचाए न तो सगई अदा चुमन जांडाई इहो वडो मसलो आ गैरत जो सवाल आ ऐं जवाब में रुगो खून ही रत्ता इन ला मेहनत करनी पवंदी हल ताली राजा वारन जी सुतल गैरत के जगायूं हलो गाल बुध तेरा मिलाए ताड़े के छड पेरा हुनन जी गैरत था जगायूं अरे घन चकर घोबाटा तो में त हाली कोने हेरो बोनन तो के पुछड़ो कयो सेठ अन्या सुठो तो तहां उनखे जाए वारदात कोन थो बाबा एडी किन्नी शिकिरस जे दिसो आ न दाह निकरी वने वहां हाली बेइज्जती या न जेका तुंजे वालिद बुजुर्ग ग्वार थी थिया हा साईं ग्वार ते भेल थी न उन्हे जे कर जेड़ो थियो हुंदो बराबर थिया उन्हनि जे लाइ बोनन जी मेहरबानी न मेहरबानी छाजी पलांद थींदो पलांद अरे बाबा मुखे विहारियो छोड़दा मुझे मथे के चक्कर चक्कर मवाली बाबा घोबाटे के किथे न किथे त बिहार बाबा विहारे बि किथे हेॾा वाटर लॻो पिया हेॾा कंडा लॻा पिया आहिनि जे भुल में विहारे त दाह निकिरी वञे घोबाटा तू फिक्र न कर मां कलुओ सां पलांद कंदुसि दाए वजाए तुंजो पलांद कंदुसि न सेठ दाए वजाए शादी कबी आहे पलांद त माण्हू भुल वठी कंदो आहे मां बोननि सां घटि न कंदुसि कलुओ वीचारे जो कहिड़ो ॾोह मूंखे सभु ख़बर आहे ईदन मूंखे ॿुधाए छॾियो इहो सॼो कमु कलुओ जो ए सेठ साहब मुखे विहारियो त कोन था तू भला मुखे डॉक्टर ने वठी हलो त भला त पोइ कयो साईं असांजा तरा निकिरी आहिनि कुटियो तो एड़ो कुटियो तो सब्र कर बाबा सब्र कर 2 मिंट बि सब्र नथो अचई मवाली तू वञ डॉक्टर खे वठी अच त मां घोबाटे खे उतां करे वठी सेठ कहिड़ो डॉक्टर वठी अचां माण्हुनि वारो जानवरनि वारो तोखे छा थो लॻे ई जानवर आहे त मुंहिंजो पीउ पर पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे मालिक त तव्हां हो न अरे बाबा कुल कर मालिक माया पर तोखे त इहा ख़बर आहे त तूं माण्हू हुई त हे बाबो बि माण्हू आहे न त माण्हुनि वारो डॉक्टर वठी दे बस हाणे वठी थो अचां माण्हुनि वारो डॉक्टर थो वठी ॾिठी पुट तोखे छा थो चए छा सम्झो था तोखे साईं अॼुकल्ह औलाद जी बि इहा ई हालत आहे मां खे सुञाणींदी कोन था मां तोखे सुञाणा थो माण्हू हुई हलिया अरे खुरपी बूटी नथी मरे पई मुखे थी चोर चवे पई मुखे तो तू ही थी चोर लगे पर घर में तू बैठी ही जा मां अरे पराऊ दोपणे मां त पंहिंजे भागो पुट मवाली के घर में बैठी है पंहिंजो घर छड़े पंहिंजे पुट जो पाड़ो पटण छो आई इहो वडो इबरतनाक खतरनाक हैरतनाक यो नंढो नाको वडो नाको थोड़ो नाको बीनू नाको सजो इहो किसो तई हरी के कुछ टाइम हो जाई त वेही किसा बुधाया हुआ भी सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर के बिना है नींदी परड़ी खुरपी है मते हड़ तरी आई जे वेहे त सिर भी ॾियाए सुर भी ॾियाए ये न त हुआ राह खुली पई थी हली असा जा सूर असा मोट वक्त खोड़ा कुछ मोबाइल में कुछ वाच में तू सूरन वारो सुर बुधा त पोइ ॿुध
सुरनि जूं ॻाल्हियूं चवंदसि पुनल खे ओ ॾुखनि जूं ॻाल्हियूं चवंदसि पुनल खे हो वञी मां बि नेठि मिलंदसि पुनल खे ओ मिलंदसि पुनल खे मासी मां पाणी पी वञां थी आ वञो ओ पियो थी परियो ॿियो वञी पाणी पी वञा साव कढी छॾियो नहीं चोरो चोरो मां तो छा थींदो सेठाणी सिर ॾींदी आहे सुरो कंहिंखे बि नाहे पर हिन त मुंहिंजो सिर खयूं तोबा मां तोबा क़यामत जी निशानी आहे ॿियो वरी छा वरी कहिड़ी निशानी ॾिठी अमां सेठाणी जी थी ॻाल्हि कयां अमां इहा क़यामत जी निशानी कान थई इहा त पाण क़यामत आ जिथे थी वञे उते त बाहि ॿारियो थी अचे पर इन बाहि में हाणे पाण थी सड़ई हाँ उहो वरी कीअं अमां ऐं वलू त सभु लीका लताड़े छॾी अमां पोलिका तो गॾी छो थी जो वलू लीका लताड़े थो वञे लाली मुंहिंजो मतिलबु आहे त वलू पंहिंजी कुंवारी भेण आशिक जे हवाले करे छॾी अथई वलू खे कुंवारी भेण बि हुई छा अमां इहा जो अथसि सेठाणी अमां हो त बेवाई आ पो कुंवारी कीअं थी भला ॻाल्हि मिड़े साॻी आहे वलू सॼी मिल्कियत पंहिंजे नाले कराए छॾी अथसि ऐं भेण खे घर खां ॿाहिरि कढी छॾियो अथई पर असांजे ॻोठ में आशिक नाले केरु थो रहे इहो सेठ धनु अमां तौबा कयो सुघड़ जे हूंदे भला सेठ धनु कीअं इश्क कंदो इहो सेठ धनु न घोबाटो घोबाटो अखियुनि में दीद अथसि कान हलियो सेठाणी खे विहारण अच्छा त इहा ॻाल्हि आहे अमां इहे जेके मर्द अथई न इन्हनि खे न को लॼे न गोली आहे वीचारनि औरतुनि सां कंदा था वतन 420 धूड़ वञी पाइनि असांजो छा हा मां वञी कपिड़ा थी इस्त्री कयां हा वञी कपिड़ा इस्त्री कर हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे ही हिकिड़ो 50 ही ॿियो 50 ही थिया 52 माना कुल थिया 10 लख मथा हईसी 10 व्याज जी त ही थियो करोड़ बाबल करोड़ गंज थियो बाबल गंज थियो अहिड़ा त एॾा बूट छिके अड़े गंज कीअं थींदी हे ॾिस हेड़ा वार तुंहिंजे नंढे भाउ जा बि घाटा कोन गंज साईं अलाए कीअं थींदी हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल मां हिन गंज जी ॻाल्हि कोन थो कयां उहो हिन जी थो कयां हाणे कल्ह ॾे तव्हांजा गंज पैसा थी विया खोड़ सारा एॾा पैसा थी विया अथसि जूं पाण खे छॾाए नथो सघे हाणे हणीसि बाबल वाॻूं वारो चक ऐं पंहिंजी ज़मीन फुरे वठीसि वलू कंहिंखे वणे चाहे न वणे विचा गिरो जरूर खणे अबाया न ऊंट पहाड़ के नीचे अरे कल बेया जमीन मुंहिंजी हुई अॼु बेया ज़मीन मुंहिंजी आहे सुभाणे बेया ज़मीन मुंहिंजी हूंदी तव्हां ठगी करे ने लालीअ जे इश्क में हुन सां साज़ बाज़ करे इहा ज़मीन तव्हां मूंखां कसी हाणे उन साॻी ज़मीन में मां तव्हां जूं कबरूं खणंदुसि छो त वलू कंहिंखे वणे न वणे तव्हांजा लाश हिन ज़मीन में ज़रूर पूरे हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल बस हाणे ओवर एक्टिंग न कर गंद थो करी सड़ो भली पिता सड़नवा अंतरा सड़नवा अॻे स्पेल में ॾिसजो मुंहिंजे हुनर जा करतब बाबल हुन वीचारी चिलकड़ीअ जो इलाज त करा सरकारी अस्पताल में पई आहे न जिए थी न मरे थी वाह तो पटियो पियो अथसि बाबल वाह तो पटियो पियो अथसि ऐं मखियूं वात में ईअं थियूं घुमनिसि जीअं मायूं ईद जी बाज़ार में शॉपिंग कंदियूं आहिनि ठीकु आहे तुंहिंजे खाते मां बिना व्याज जे हुन जो इलाज थो करायां ठीकु अबो मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई खुरपी जी बेगम साहिबा है ना अचे मूंखे पानी
बेगम साहिबा पाणी पियो त साली मुंहिंजो मूड न आहे पाणी खणी हिते बीठी हुजे जेॾी महिल मां मेकअप मां फारिग थींदसि न मां पाणी पीअंदसि सेठ साहब ॾिसो न लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट न मार न मोचड़ो छा कयूं पुतली साहब अॻ में त वॾेरा ऐं सूबेदार गॾिजी खाईंदा हाणे त इहो तब्दीली सरकार जो चोगो पाणी बंदि कराए छॾियो आहे हाणे त इहा चांहि पती जेका आहे न उहा नियत करे खाई छॾ फोन ते त फटाफट घुरायो मुंहिंजो अलाए को मंझंदि जी मानी जो प्रोग्राम अलाए छा हिते त भींग लॻी पई आहे पोइ मां हलां थो तरस तरस सुतली साहब कम जी ॻाल्हि त अञा तोसां थी कान्हे का बिना पेट्रोल जॾहिं गाॾी कीअं हलंदी सभु कुझु सम्झो था पर तव्हांखे नास पितो आहे ई कोन सूबेदार साहब एनसी कट कल्ह मुंहिंजे ॿकरियुनि खे बि गारियूं ॾिनियूं आहिनि ऐं मुंहिंजे कमदार घोबाटे जी बि बेइज़ती कई अथई सेठ साहब मुबारक अथव घोबाटे जी बेइज़ती ॼण 10 बीमारियुनि जे बचा खां टुका लॻी आहे सॼो साल तव्हां बीमार न थींदो साहब रुगो मुंहिंजी बेइज़ती न आहे थी मूंखे मारियो घटि अथनि पर गेलियो घणो अथनि मूंसां हक़ कर साहब मूंसां हक़ कर रुगो हीअं तारा टिमकाए मुंहुं मिसकिन ॾे न ॾिस कमदार घोबाटा अॼुकल्ह हक़ जेको आहे न उहो डिघी मोकल ते वेला बाक़ी चवी त मां तोखे साफ़ करे छॾियां अरे सूबेदार साहब जीअं वणई तीअं कर पर हिन कल्लू निभागे खे गिरफ़्तार कर साईं हा सुतली साहब कल्लू हाणे पंहिंजो पाण खे वॾेरो थो सम्झे इन जी मगी मारणी आहे ठीकु आहे सेठ साहब हाणे मूंखे रस्तो ॾेखारियो त मां वञा अक वारी सिध वठियो साहब मुंहिंजी इज़त मुंहिंजी बस कर हूअं वरी कहिड़ी इज़त हुई बस कर ॾेई वेंदो पाणी बेगम साहिबा अधु कलाक गुज़री वियो हाणे त पाणी पी नौकरियाणी आई नौकरियाणी थी रह धनुअ जी ज़ाल थियण जी कोशिश न कर टिफणी जेॾी महिल मुंहिंजो दिलि चवंदो न मां पाणी पीअंदसि मेकअप मां त वांदी थियां बेगम साहिबा मेकअप में त माण्हू लॻी थी न त हूं मां थकिजी पई आहियां इन करे पाणी यको झले बीठी आहे पेट में सूर कंदी छोरी कद लभे को न रगो कैप्सूल खाइण जो ज़ोर अचे पर्त रख ऐं मूंखे अची ज़ोर ॾे सुम्ही सुम्ही थकिजी पई आहियां हा बेगम साहिबा मानी ते ड्रो ते हल अंदर त लतू ॾेई हा जल्दी अचिजांइ लाल फेरी गुल फेरी लाल फेरी गुल फेरी अल्लाह साईं दुनिया में जोड़ा जोड़ा पैदा कई बकर पैदा कई बकरी पैदा कई डांड पैदा कई तो ढगी पैदा कई डॉक्टर पैदा कई तो डॉक्टराणी पैदा कई लालू पैदा कई तो लाली भेण से पैदा ओ माफ करे जोने से लाली पैदा कई ओ मवाली पैदा कई तो मोलाइण भी पैदा करी हाणे मां वटां तो छड़ा पड़ा जाठा हाणे तो मां तो रुली वियुसि न इहे त सही न आहे मवाली तूं पंहिंजी मर्ज़ी जो मालिक ओ मवाली शायद आ कहिड़ो बीठो बि अकेलो ई तूं ॻाल्हाई कंसां थो पियो अबा जिन बि हिते भूत बि हिते देव हिते परियूं हिते अलाए छा छा मां उन्हनि सां कॾहिं कॾहिं पंहिंजाइप में ॻाल्हाईंदो आहे अच्छा पाण में ठहियल हो तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो छाजे लाइ आया हो छो आया हो अरे मवाली तोखे ये बात में नज़र ईंदी आहे छा हा हा ॾिस न तव्हां बीठा हो त बि ॾिसां वठो न अरे मवाली ज़रे घटि असांजो हाव फाड़ियो हुई असां माण्हू हूं माण्हू हा बाक़ी तव्हां ॿई पंहिंजो पाण खे छा बि सम्झो इहा वरी तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे बाक़ी हाणे माण्हू तव्हांखे सम्झनि न सम्झनि उन जो त मुंहिंजो ॾोह त न थियो न बाक़ी मूंखे ख़बर पई आहे बाख़बर ज़रियनि वटां तव्हां ॿई शैतान जा सॻा सौट रहो पोइ ॿुधो तव्हांजो सौट अॼुकल्ह किथे आहे लभे कोन थो पर इहा ॻाल्हि सही आहे मवाली तुंहिंजो पीउ घोबाटो सेठनि खे बिना निकाह जे घर में विहारे वेठो आहे इहा सरासर ग़लति आहे ऐं असां इहा हिन ॻोठ में बेहयाई बर्दाश्त न कंदासीं मवाली पंहिंजे वालद खे सम्झा इन हरकत सां ॻोठ जो माहौल ख़राब थी रहियो आहे बिल्कुलु सही था चओ तव्हां अॼु मूंखे ख़बर पई त असांजे ॻोठ में घेरती जवान बि रहनि था ऐं अहिड़ी हरकत मां कॾहिं बर्दाश्त न कंदुसि बाबो भली बाबो हुजे पर बाबे खे बि इजाज़त न आहे जो असांजी मौजूदगी में ॻोठ में को ग़लति कमु थिए मां बाबे खे अॼु ई मिली चवां थो मुंहिंजा पीउ मिस्टर घोबाटा कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध अहिड़ियूं हरकतूं ॻोठ में न बर्दाश्त कंदोसीं हा केर त तारूं ते चढ़ी वई आहे लहंदी त ख़ैर आहे फ़िलहाल कढ न्याणीअ खे ॿाहिरि असां एतिराज कंदासीं हड़ताल कंदासीं
बकवास कर यो मुंहिंजो मतिलबु आहे त तकरीरूं कंदासीं। हा हा तव्हां भलो था कयो ऐं ईअं तव्हां कंदा रहो छो त तव्हां जेसिताईं ॾाढ़ी न हणंदो तेसिताईं तव्हां सुधरंदो कोन। तव्हां हाणे तरी तारो कयो धंधो धारी कयो ऐं मूंखे अकेलो छॾियो त मां पंहिंजे मुंहं सां वरी ॾाढ़ी हणां। अच्छा दा हलूं हलिया हलिया हलूं। हे उहे सुधरंदो कोन। वॾा धिका ॾिना थमान मार पहिरियों वञनि ई कोन था। इज़त सां हलिया वञो आहे त छो धिका ॾियां हाणे त हीअं करिणो थो पए। ख़ैर का ॻाल्हि नाहे वरी बि साॻी जाइ ते मौला मवाली मुल्स हाणे का मवालण पैदा करे ठड़को अचे करे त मूंखे बि ख़बर पए त घणे बि हिसो हुआ। फिलहाल हल खुरपी तू किथां वई है? बेगम साहिबा मां चूंडो करण वई हुअसि। फसल अञा लथो ई न आहे, तू छाजो चूंडो करण वई है? मां ख़बरुनि जो चूंडो करण वई हुअसि। मां तो लाइ ख़बरूं ॻोल्हे ॻोल्हे हथ कयूं अथमि। त पोइ शुरू थी वञे कहिड़ियूं ख़बरूं आंदियूं अथई? सुगड़ साहिबा ॻोठ जूं ख़बरूं ॿुधाइण जहिड़ियूं न आहिनि पर मां तोखे ॿुधायां थी। घोवाटो आहिनि तव्हांजो कमदार। छो चोरी? ॿुधाए ॿुधाए उन का तोसां छेड़छाड़ कई आहे छा? घोबाटे सॼे ॻोठ जी इज़त गाह में मिलाए छॾी आहे। उहो कीअं? सेठाणी खे बिना निकाह जे पंहिंजे घर में विहारे वेठो आहे। छा? हा सुगड़ साहिबा ॻोठ जो माहौल ख़राब थी वियो आहे। पर हाणे ईअं हरगिज़ कोन थींदो छो त मां हिन ॻोठ जी वॾी आहियां, सेठ धनुअ जी ज़ाल आहियां। खुरपी वञ। डंडो खणी अचां? न पाणी खणी अचे त कावड़ खे थधो कयां। खबरदार कानून जे घेरे में बीह रहो। पर साहब छो मां के मेहूं कंहिंजी चोरायूं आहिनि छा जो मां तव्हांजे घेरे में आहियां? तो ते धनु धोबिया एनओसी कटराई आहे। मां करूं धनु धोबी के दिल में गारियूं ॾिनियूं न जो एनएसयू अलाए छा जेकी आहे कटराई अथई। हिकु त साहब हुन जो कमदार मुंहिंजे हारनि सां विड़ियो आहे। तुंहिंजी चुर्च ते बोना घोवाट सां विड़िया आहिनि। तू न ॾोह में बराबरि जो शरीक आहीं। हल थाणे ते। थाणे ते अस्पताल में उहे वेंदा आहिनि जेके माइटनि जा पिटियल हुजनि। मां माइटनि जो पिटियल न आहियां ऐं मां थाणे ते बि कोन हलंदो साव। सिपाहियो असां ॿिन्ही खे थाणे ते वठी हलो। मुंहिंजो मतिलबु आहे त कल्लू खे गिरफ़्तार कयो ऐं मूंखे वाट ॾेखारियो। अलाए केतिरो मां तव्हां सां थाणे ते हलां पर ॻाल्हि ॿुध साहब मां को एतिरो वांदो आहियां छा जेॾी महिल चओ था मूंखे चओ था हल थाणे ते हल थाणे ते। बाबा मां कमकार वारो माण्हू कोन हलंदो साव। जे झेड़ो आहे त झेड़ो आहे लाॻीतो ऐं झेड़े खां पोइ फ़ैसिलो त उहो ई थींदो। अरे जवाब थोड़ी सो कानून खे। सिपाही सूबर है। जी सर। कल्लू खे हाथ फिराए कर। सर मोट बंदूक काने। बंदूक न है वो झोली झले पिटीस। सिपाही सा खाली आया ने खीसा। जी साहब हुक्म कर। तू इन्हें हाथ फिराई कर। साहब की विचार हुआ हिनखे माफ़ कर। साहब मां ने कोन छनी। साहब हिकिड़ो तरीक़ो आहे हिकिड़ो चए थो छॾियां ॿियो चए थो पकड़ियां। ईअं थींदो ई पुट या त हल थाणे ते। मां हलां थो थाणे ते। हल पोइ थी अॻियां। अॻियां कोन थींदुसि। अॻियां तव्हां थियो मां तव्हांजे पोयां थो हलां छो जो मां कानून जी इज़त कंदो आहियां न। इज़त कंदो ठीकु आहे। तूं हीअं कर विच ते हल विच ते हल। पर हरकत का बि न कजो। हल त हल हल इज़त करण वारा। मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई। सेठाणी ओ सेठाणी इहो तूं सुठो कोन थी करीं। छा सुठो नथी कयां? ॿुधाए न छा सुठो नथी कयां? इहा मतिलब जी ॻाल्हि नथो कयां छो त मां मतलबी माण्हू न आहियां। मतलब जेको आहे उहो सही न आहे। हो कोन ॿुधो अथई गानो फिल्म में हलंदो अथई तुंहिंजी जवानीअ वारे दौर जो गानो अथई दुनिया मतलब जी ओ यार दुनिया मतलब जी मतलब होवे त प्यार बि कर दे ज़ालिम दुनिया डार दुनिया मतलब ढक 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 ढक। वाह मवाली अॼु वरी पोपो करे पीती थी छा जो विफले थो? रुखी सेठाणी तूं सम्झी नथी असल में मां तुंहिंजो लिहाज़ थो कयां मां विफला नथो। तोखे मिसाल मुंहं ते नथो चवां त इनखे लिहाज़ चइबो अथई लाम जबर लहे जबर है अलफ जबर ये जबर जय सम्झई। लिहाज़ इन करे थो कयां जे न कंदो तुंहिंजो मुंहुं लही वेंदो ऐं तुंहिंजो मुंहुं लही वियो त तुंहिंजो ॿुथ कीअं नज़र ईंदो। हाणे इन जो अंदाज़ो लॻा तूं पाण छो नथी सम्झी मां हरू भरू एतिरो थो ॻाल्हायां जो
पाड़े वारा परेशान आहिनि त जनरेटर कंहिं चालू कयो आहे? समझी वई आहियां तोखे ख़र्ची खपे तंहिंजे करे पियो थो बहाना करे हलिया हलिया त ॾियां ख़र्ची लालच थी हा लालच में माण्हू लुची थींदो आहे माना असां त न आहियूं मिसाल पर छूं छा त पोइ छा ते कर लाती थई हा हाणे पी तो डर त खड़ी सोटो ॾियां न सटको दड़का न ॾींदी कर मूंखे घर बि असांजे में वेठी आई ऐं दड़का बि असांखे बि ॾिनी ऐं हूअं बि तव्हांजी ॿिन्ही बाबू ऐं तुंहिंजे करे माण्हू असांखे महिना था ॾियनि ॿाहिरि अलाए छा छा था चवनि निकिरी वञ असांजे घर मां त सुठो अथई मूंखे तुंहिंजो पीउ वठी आयो आहे मां पाण कोन आई आहियां डांभर जा ड्रम मां डांबर जो ड्रम आहियां तूं तूतड़नि जो पाचको आहीं तोखे बि सुञाणा थो मुंहिंजे पीउ खे नींहं जो नशो ॾेई मोहबत प्यार जे ॼार में फासाए हुन ग़रीब खे ऐं गिले हिते वठी आई आहीं या बाबू तोखे वठी आयो आहे बहरहाल तव्हां ॿिन्ही जी पाण में मर्ज़ी आहे असांजे घर में पहुती आहीं पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध सेठाणी तूं मुंहिंजी ससु त थी सघीं थी मां माउ थियण तोखे ॾींदुसि ई कोन हली पोइ बाबू घोबाटो विच में अचे घोबाटो हिन पासे बाबू हिन पासे ओ मवाला तो ऐं तुंहिंजे पीउ मुंहिंजी मदद कई आहे मां बेवाहीअ जी वाह बणियायो सहारो ॾिनो अथव इन करे इन जो अजुर तव्हांखे अलाह ॾींदो अजुर न ॾे न बसि अजुर न खपे असांखे चिलकणी खपे उहा जे ॾेई सघी न त मौला ख़ुशि रख एॾूं दुआऊं कयईं अलाह 7 पुट कलेक्टर अचनि तूं पिनंदी वञ भला धीउ थियण खे मां केतिरो वक़्तु विहारींदसि नेठ त छीह कुल्हे चाढ़ींदसि न हा इहा त भली सोच आहे क़ुरान हिन शींहं जो बि कुल्हो ख़ाली अथई काकर त चिलकणी ख़ुशि थी पई अगई वेचारी बीमार पोइ को ॾियाणी आहियूं न इहा ॻाल्हि आहे त अॼु ई वञी तो मस्जिद में वेहां वञी अलाह खे ॿाॾायां थो मौला चिलकणीअ खे बचाए चिलकणीअ खे चाक कर चिलकणी चाक थींदी त असांखे वासुरो थींदो पोइ मां हलां थो हाणे तोसां ॼारी हलण खां भलो आहे त वञी अलाह कयां बड़े खटियो खाधो आहे बाक़ी तो जो वारो सेठाणी सिर ॾींदी सुरको न ॾींदी धनो जी ही सब छा है ॾींहं चवी त राति चवां अरे ही मां सब छा थी ॿुधां ॿुधी कान पई ॿुधाई पई हा पई फाड़ी मम्मा जी धीउ आई छा मूं ॿुधो आहे त तुंहिंजो इहो कमदार घोबाटो सेठाणीअ खे घर में विहारे वेठो आहे एॾो ब्लड परेशान थी थो वञे त पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी छो थी पर धनु मुंहिंजी ॻाल्हि ॿुध इहा ॻाल्हि चङी न आहे इन सेठाणी खे चओ त वञी भाणस जे घर में रहे कमदार जे घर में कहिड़े रिश्ते सां वेठी आहे कमदार जा वॾा ऐं सेठियाणी जा वॾा पाण में माइट हुआ सेठ धनु मां हिन ॻोठ जी वॾेरी आहियां ऐं ॻोठ जी न्याणियुनि खे मूंखे संभालणो आहे मां इहा हरकत हिन ॻोठ में हरगिज़ बर्दाश्त न कंदसि इहा त सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु तूं हिन ॻोठ जी हॾेरी ऐं मुंहिंजो मतिलबु वॾेरी आहीं पर इन में मुंहिंजो कहिड़ो वॾो आहे मूंखे छो थी तड़कानी इन पंहिंजे घोबाटे घन चक्कर खे चवीसि हिन सेठाणी खे उघाड़े पहिरीं घर मां कढे जे न त मां हिन खे घोबाटे खे ॻोठ मां निकाले ॾियारे छॾींदसि ठीकु आहे मां घोबाटे खे चवां थो पर एतिरी नंढड़ी ॻाल्हि आहे एॾा वॾा तड़का ॾिना अथई छो लकुण हुजे साण त गॾह गोई न करे सम्झई न गॾह खे मूंखे जो नहीं शादी करण वारनि लाइ ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।